असां ॾिसूं था त हीउ अंधो कानून आहे। चरवट राजा जो जेको दौरु हले पियो जंहिंमें पुलिस हितां जेको आहे इहो किरदारु अदा करे पई। हेतिरा ॾींहं थी चुका आहिनि जेको नस्ल जो को बि सहूलियतकार जे क़ातिल जो क़तल जो ऐं जेको बि उनखे क़तल कयो आहे उनखे अॼु ताईं कुझु बि न कयो आहे। असांखे अफ़सोस थिए थो हिन SP ताईं, छो त को मामूली क़तल न आहे, हीउ वॾो हिकिड़ो सहाफ़त ते वार आहे। हिकिड़ो सहाफ़ी अॻु में जानमंद मार खे शहीद कयो वियो, तव्हां ॾिसो उनखां पोइ अॼु नस्ल खे शहीद कयो वियो। हीउ सहाफ़त ते हिते मज़लूमनि जे आवाज़ ते जेको आहे वार आहे। असां मुतालबो था कयूं त जुडिशनल इंक्वायरी करे हिन SP खे हटायो। इन जी जॻह ते कोई ईमानदार ऑफिसर आने ऐं कोई सुठो जज विया आहे कमेटी जोड़े, उन जे हिसाब सां हुनजे खून जी सफ़ा इंक्वायरी। बाक़ी के माण्हू गिरफ़्तार थियनि था, थी सघे थो शक जे बुनियाद ते उहो गिरफ़्तार कनि, उनजे लाइ असां नथा कुझु चई सघूं, पर हक़ीक़ी जेके क़ातिल आहिनि उहे गिरफ़्तार थियनि ऐं हुनजे खून सां इंसाफ़ थियो। गॾाणी नसरुल्लाह न हुयो, पूरी सिंध ऐं मज़लूम क़ौम जी आवाज़ हुयो जेको आवाज़ दॿायो वियो आहे। इन जे लाइ हुकूमत खां बार बार मुतालबा कया था वञनि, एहतजाज कया था वञनि। हिते सिंध में वेड़ा वैरान थी चुका आहिनि ऐं माण्हू वरी करब मां गुज़री रहिया आहिनि, लेकिन हुकूमत सुतल आहे, अञा निंड में आहे, जाग न आहे, न को कदम खयो वियो आहे। जानमोहन मार ऐं शहीद नसरुल्लाह गॾाणी जी शहादत ताईं जेका वार्ता थी आहे सिंध धरती जे माण्हुनि सां, सिर तॾहिं तां उथियो आहे, पर उन जा क़ातिल गिरफ़्तार नथा थियनि। जेको आहे सो इहा जाड़ आहे तमामु वॾी सिंध जे मज़लूम माण्हुनि सां। नसरुल्लाह गॾाणी जा क़ातिल रियासत जे पुठ भराई ऐं पुठ में छुपियल आहिनि। सिंध जा मज़लूम माण्हू साफ़ इन सां गॾिजी दाहूं ऐं कूकूं कनि पिया त जेके असल जवाबदार आहिनि उन्हनि खे झलियो, पर रोज़ ड्रामेबाज़ी थिए पई। गद्दारी सां गॾु कारोकारी जा इल्ज़ाम हणी सहाफ़त खे दागदार कनि पिया, सिंध जे शऊर ते वार कनि पिया। हुनखे शहीद करण खां पोइ अॼु बि घणियूं ॻाल्हियूं ॿुधण में आयूं आहिनि त को अलिफ बे गिरफ़्तार थिया आहिनि, पर हिन महिल ताईं जेको आहे रियासत जो एमपुर जो SSP आहे उहो वज़ाहत ॾियण लाइ तयारु न आहे, उहो सफ़ाई ॾियण लाइ तयारु न आहे, उहो FIR कटण लाइ तयारु न आहे। जंहिं शहीद जी FIR न कटी वई आहे त पोइ असांजो हाल तमामु ॾुबरो आहे ऐं असां इंसाफ़ न करे सघिया आहियूं शहीद नसरुल्लाह गॾाणी सां। असांजो एहतजाज जारी रहंदा, हुनजी FIR जल्द खां जल्द कटी वञे। जेको अवामी आवाज़ इदारो आहे हिकु सचे ऐं खरे सहाफ़ती ज़िम्मेवारी जो सबूत ॾेई रहियो आहे, जेको शुरू खां वठी पंहिंजे सहाफ़ी, पंहिंजे हिकिड़े कारकुन, पंहिंजे वर्कर जो साथ निभाए रहियो आहे। अफ़सोस सां चवणो थो पए त हिकु निडर ऐं ईमानदार खरो सहाफ़ी शहीद करे जेका हक़ सच जो आवाज़ दॿाइण जी कोशिशि कई वई आहे, ऐं उन्हनि मुहतरनि पीरनि मीरनि जी भुल आहे। ऐं जेके बि असल क़ातिल उन्हनि जा इहे भुल आहे त को इनखे शहीद करे असां हक़ सच खे दॿाए था सघूं, पर हिते हर सहाफ़ी नसरुल्लाह गॾाणी आहे ऐं इहो आवाज़ कॾहिं कोन दॿो। असां असल क़ातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयूं था पिया ऐं नाअहल SSP जी हटाइण ताईं असांजी इहा जदोजहद जारी रहंदी ऐं असल क़ातिल वाइखा करे उहे गिरफ़्तार कया वञे। केस खे ख़राब करण लाइ जेका हरबा इस्तेमालु कया पिया वञनि, कॾहिं कहिड़ो रंग ॾिनो पियो वञे, कॾहिं कहिड़ो रंग ॾिनो पियो, असां सभई रद्द करे असां मुतालबो कयूं था पिया त जेके असल क़ातिल आहिनि उन्हनि खे कैफ़र किरदार ते पुॼाए, उन्हनि खे वाइको करे सहाफ़ती ऐं जेका वुर्स आहिनि उन्हनि खे एतमाद में वठी केस दाख़िल करे अॻिते चालान कयो वञे। मुतालबो इहो आहे त असांजो ग़रीबनि जो यार हुयो नसरुल्लाह गॾाणी, उन सां नाइंसाफ़ी थी आहे, उन सां नाग थियो आहे, उन खे शहीद कयो, तॾहिं उन खे 8-7 ॾींहं गुज़री विया आहिनि, अञा ताईं असां न ॿुधो आहे उन जो क़ातिल गिरफ़्तार थियो आहे। इहो ॼाणी वाणी वॾे माण्हू जो हथु आहे, असां सां हक़ थियो वञे, असांजे वारूं उहो विड़दो, असांजे ई करे उहो भुटे साहब वांगुरु शहीद थियो आहे। असांजो इंसाफ़ थिए, असांखे मजबूर करे असांखे रोडनि ते न कढनि, असांखे हरू भरूं असांखे जेको आहे ज़लील ख्वार न करनि। असांजो हुकूमत सां, असांजो वॾे ऑफिसरनि सां, मुराद अली शाह सां असांजो इहो ई मुतालबो आहे त उन जा जेका क़ातिल आहिनि सुभाणे ताईं उन्हनि खे जेल में विधो वञे, उन खे कानून जे कटहरे में आतो वञे, न त असां इतिहास जेको आहे जारी हलाईंदासीं। मां हिन वक़्तु मौजूदु आहियां मिरपुर DHQ प्रेस क्लब में, जिते अवामी आवाज़ पारां ऐलान एहतजाज लाइ साफ़ी बिरादरी गॾाए, सिविल सोसाइटी जा माण्हू बि गॾु आहिनि। हुननि परज़ोर मुतालबो कयो आहे त साफ़ी नसरुल्लाह गॾाणी जा क़ातिल फिलफोर गिरफ़्तार करे उन्हनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। अवामी आवाज़ टीम सां गॾु प्रेम राठौड़ मिरपुर मां चयो।